जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नौशर फ़िरोज़ खान ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा रहूं था। नौशर फ़िरोज़ जे गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल जी पुराणी इमारत जी हालत ज़बून थियण बाद साम्हूं ठहंदड़ नई इमारत जो कमु ठेकेदार अध में छॾे गायब थी वियो आहे। स्कूल में पढ़ंदड़ 1400 शागिर्दनि जी तालीम ऐं मुस्तक़बिल दाव ते लॻल आहिनि। स्कूल में न पटेवालो आहे न चौकीदार, जॾहिं 1400 ॿारनि लाइ फ़क़ति 10 कमरा आहिनि जिन में ॿारनि खे तालीम हासिल करणु ॾुखियो बणिजी वियो। उन ॾस में स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद बचल मरी ॿुधायो त असांजो स्कूल 1808 खां हली रहियो आहे, जंहिंमें तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ रहिया आहिनि। हुन चयो त ठेकेदार चीज़ल मशहूरी स्कूल जो कमु 2 नंबर कराए अध में छॾे हलियो वियो आहे ऐं स्कूल जे कम ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। ठेकेदार स्कूल जा ठहियल कमरा ड्राए पट करे ऐं नवां क्लास बि ठाहिण लाइ तयारु न आहे ऐं समूरे प्लाट में गंद किचिरो उछलाए छॾियो आहे जेको खणाइण लाइ बि तयारु न आहे। उन्हनि डिप्टी कमिश्नर ऐं MP मुमताज़ अली चांडियो खे अपील कई त स्कूल तरफ़ ध्यानु ॾेई मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे।